अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त सभु ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु मुख़्तसिर नज़र विझंदासीं मशहूर अदाकार ऐं हिदायतकार असद कुरैशी जी ज़िंदगीअ ते। पर उन खां पहिरियां हिकु असांजी रिक्वेस्ट आहे त असांजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा महिरबानी करे ऐं घंटी जे निशान ते बि क्लिक कंदा। असद कुरैशी वलद इलाही बख्श कुरैशी पहिरीं मई 1955 ईस्वी शिकारपुर में ॼाओ। इंटर ताईं तालीम शिकारपुर मां हासिल कयाई। 1974 ईस्वी धारे सिंध यूनिवर्सिटी मां इक़्तिसादियत में ग्रेजुएशन कयाई। ऑफिस में पंहिंजी कैरियर जो आगाज़ असिस्टेंट डायरेक्टर तौर कयो। उन विच में तालीम बि हासिल कंदो रहियो। 1972 ईस्वी खां पोइ केतिरा ई साल फिल्म डायरेक्शन जो बाक़ाइदा कमु कयाई। मशहूर अदाकार अब्दुल लतीफ़ ऐं शहबाज़ दुरानी जी इत्साह ॾियण ते अदाकारी तरफ़ आयो। 1985 ईस्वी में पहिरीं फिल्म हैदर खान में अदाकारी कयाई। पोइ नादर गौर जी लतीफ़ शहीद वग़ैरह में बहितरीन अदाकारी खेसि वॾी शोहरत ॾिनी। असद कुरैशी बीटी तांबे कमु कयो, जिन में तुबण मारवी बदनसीब थर सोनी थी बाख ऐं आड़ा ऐं ॿिया केतिरा ई ड्रामा शामिल आहिनि। हिन मोहम्मद बख्श समेजी सुल्तान सिद्दीकी ऐं समी बलूच जी डायरेक्शन ऐं पेशकश हेठि BTV ते कमु कयो। हिन स्टेज रेडियो ते बि परफॉर्म कयो। जॾहिं सिंधी सैटेलाइट चैनलनि खे फज़िलाई मिली त असद कुरैशी सिंधी टेलीफिल्मुनि ठाहिण जो आगाज़ कयो। टेलीफिल्म दरिया पार जो लेखक, हिदायतकार ऐं हीरो पाण हो। हुन जी ज़बरदस्त फज़िलाई ते बाद सिंधु किनारे, होशू, अल्लाह बादशाह, गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियूं केतिरियूं ई टेलीफिल्मूं ठाहे शोहरत हासिल कई ऐं सिंधी ड्रामनि में बि कमु कंदो रहियो।